नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त काजी अहमद मां खबर ॾींदा तो काजी अहमद बरसा लाखाट पुलिस थाने जद में वाक़े गोठ लाखाट में इंसानियत के लॼाईंदड़ वाक़ियो पेश आयो है। जवाबदार हथियारनि जे ज़ोर ते घटी मां गुज़रंदड़ नीगर के पकड़े खंबे खणी मुबैना तौर इज्तिमाई तौर जिनसी ॾाढ़ जो शिकार बणाए वीडियो भरे सोशल मीडिया ते वायरल करे छॾण जो इंकिशाफ थियो है। 14 वरनि जे अब्दुल जवार कुंबर के चईन ॾिणनि चाह में नशो ॾेई कपड़नि खां आजो करे केस जिनसी हवस जो निशानो बणाइण दौरान वीडियो रिकॉर्ड कंदा रहा। अड़े ज़ुल्म जी इंतहा बाद जिनसी ॾाढ़ ऐं तज़लील जो निशानो बणियल नीगर जे वारसनि लाखाट पुलिस थाने ते पहुची अड़े वाक़े बाबति पुलिस के आगाह कयो, पर कानून जे रखवालनि मुतासिर नीगर के मेडिकल लाइ लेटर भी जारी न कयो ऐं खेनि वापस करे छॾियो। प्रेस क्लब पहुची वाक़े बाबति दाइते नीगर ॿुधायो त चाह में नशो ॾेई ज्यादती करे वीडियो भरण बाद मूंखां जवाबदार पैसा घुरंदा रहा, न ॾियण ते वीडियो सोशल मीडिया ते वायरल कई वई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।